कंहिंखे घटि न ॼाण जे भाई भलो पंहिंजो। राम राम। जेके तुंहिंजा पूरक हा उनखे कॾहिं तूं नंढो सम्झी वेठे, अॼु वॾा थी वेठा आहिनि। कॾहिं तूं पुट खे नंढो सम्झी वेठे, अॼु पुटु वॾो थियो पियो। तोखे ख़्यालु करणो थो पए अदब जो। स्त्री खे नंढो करे वेठे, अॼु स्त्री मथां थिए थी। जाते जाते तूं भुल करे वेठो आहीं, जो परिणाम तूं संत वक़्त खां अॻ में प्यार सां सम्झाइनि था, परिणाम अवश्य साम्हूं ईंदो। राम। त उहो कण कण में साईं ॾिसी करके उनजे तरफ़ां ई असांखे जेकी मोट मिलंदी असांजे कए जी, त तूं मिठो करे मञींदे त ठीकु आहे। जे तूं ऑब्जेक्शन उठायो सिर्फ़ु छो कयो, सवाइ दुखी थियण जो कुझु हथ न ईंदो। राम राम राम। जागऊं जागऊं जागऊं, सावधान थियूं असां। घणो कुछ ॾिसी रहिया आहियूं पर अख नथी खुले। प्रभु कृपा करे। श्री राम। साध के संग लगे प्रभु मीठा। प्रभु खे परिभाषित कीअं कंदे तूं? कीअं चवंदे मां प्रभु सां प्यार थो कयां? प्रभु मिठो लॻे थो। प्रभु जो मिठो इहो, प्रभु जो भाणो मिठो लॻे। तूं प्रभु खे जपे वेठो, पर बसि उथण खां हर शइ जा ऑब्जेक्शन, हे छो थियो, हिन मां सां ईअं छो कयो? अरे छाजो प्रभु सां प्यार थो करे, छाजो प्रभु जो जप थो करे पियो। खिल सां न वठूं, जागूं अभी जागूं, सुखी सुहेला थी संसार में वञूं। राम राम। कूड़ न अचे। अरे तूं सम्झे थो न मां कूड़ थो ॻाल्हायां, छो थो करें? पंहिंजो पाण सां ईमानदार थी वञो। तूं पंहिंजो पाण सां बेईमान थींदो, तोसां केरु ईमानदार थींदो? इहो कूड़ छो थो अचे अंदरि? जेके सचो आहे निकिरे न। राम। तूं सच ते वेंदे तोखे सच बोलण जी हिम्मत बि ईंदी। हिकु भेरो न करे वेठे न, कूड़ ॻाल्हाए वेठे, उन्हनि जे बचाव जे लाइ तोखे ॾाढा जुमिला वरी ठाहिणा पवंदा। भुल न कर न, भुल न कर न। बिलाशक चुप करे वञ, तोखे ईअं लॻे थो। कपट न कर, कपट न कर। मन मेरे भूले कपट न कीजे। तूं सचाई खे पर्दो चाढ़ियो, नतीजो तोखे ॾिसणो पवंदो। चयो वेंदो आहे कलयुग में साईं सच काथे थो वणे? हर हिक खे वणे थो। काथे कीअं वणे थो? कंहिंखे वणे थो? हर हिक खे वणे थो। मां सां नौकर सचो हुजे, गुमास्तो सचो हुजे, भाईवार सचो हुजे, मूंखे साईं कूड़ न वणंदा। कूड़ खां कावड़ ईंदी आहे। अरे वॾे सच जो पुतलो थी वियो आहे, वहिंवारी वाणी जो पुटु थी करके और जुमिलो ॾे ईअं, तोखे ॿिए जो कूड़ न वणंदा, तूं ॻाल्हाईंदो ई कोन्हे। अरे सच वारनि जे अॻियां त ख़बर वठणी, घणो कूड़ थो ॻाल्हाए सुबुह खां वठी राति ताईं। राम। 4 बेपरवाह थींदा आहिनि संसार में। केरु? 4। समो बेपरवाह, समो जेके तुंहिंजे मथां गुज़ारणो अथसि गुज़ारे छॾींदो। तूं चुप करे रोएं चिल्लाएं, उनखे क्या सचण जो प्रश्न ही कुछ कोन्हे। खबरदार, आदमी को चाहिए वक्त से डर कर रहे। जेके तो कयो आहे जो परिणाम तोखे भोगणो आहे। कॾहिं भोगाईंदो प्रभु, इहो तोखे न पुछण जी ताक़त न, तोखे जवाब मिलंदो। तूं सावधान थी, सत्संग सेखारे थो, विवेक दृष्टि, तोखे छा करणो आहे या न करणो आहे। जेके भुल में थी पियो आहे, जो परिणाम चुप करे भोग आईंदो ठाहींदो आहे। हरदास राम जे चवणी जे लिहाज़ सां 2 अखर, साईं मेहर और माफ़ी,
अगलनि कयलनि गुनाहनि जी माफ़ी ॾे, अॻिना महिर करे असां सही राह ते हलूं। उनजी महिर खां सवाइ जी हली बि न सघंदो। राम हरदम माफ़ी घुर पियो, हरदम माफ़ी घुर पियो। हमेशह भुलां कंदे कंदे पोइ बि चए थो काई भुल थी वञे थी, अड़े क़बूल नथो करे, मन जो क़बूलियत नथो ॾे। श्री राम। ॿियो संत बेपरवाह, उनखे जेके वणियो अथऊं उहो लिखी छॾियो अथऊं। सचाई सां मां गुरु ग्रंथ साहिब जो हिकु शब्द खणा, जंहिंखे में खून न वहे त पोइ इंसाफ़ आहे, हे मां ढके ॻाल्हाए वेंदो आहियां। गुरु नानक चयो विच दुनिया काहे आया, छाजे लाइ दुनिया में आयो, इन जहिड़ी का मयार थींदी आहे, इन जहिड़ी का मयार आहे। मन अंधे जन्म गंवाया, ॿियो इन खां मथे का मार आहे। राम राम करणो तोखे छा आहे, करे छा रहिया। टियों शास्त्र, टियों शास्त्र, उहा बि संतनि जी वाणी आहे। जेके चवणो अथनि चई छॾींदा। क़बूल हुजे तूं मन न मन, पढ़ न पढ़, तुंहिंजी मर्ज़ी ते आहे। राम राम। चौथों शीशो, श्री राम। चारई ससा, जहिड़ो तुंहिंजो मोह आहे तोखे ॾेखारींदो, कोई रख रखाव कोन। श्री राम।